लाड़काने खां जावेद पीरज़ादो जी रिपोर्ट मुताबिक़ लाड़काने जे यूसी 15 वारे इलाइक़े जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि जे रहवासियुनि पारां बिजलीअ जी लोड शेडिंग ख़िलाफ़ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो, जिते हुननि हथनि में बैनर ऐं पीपल्स पार्टी जा झंडा खणी नारेबाज़ी कई। उन मौक़े ते एहतजाज कंदड़ नदीम सोलंकी, राजा जोखियो, एहसान सोलंकी, सिकंदर अंसारी, भागन शाह, ग़ुलाम हुसैन समेत ॿियनि दाहींदे चयो त असां पीपी वर्कर आहियूं, असां वटि सख़्त गर्मी आहे। असांजे इलाइक़े यूसी 15, एम्पायर टाउन, अलीगोराबाद, समियाबाद, सामटिया रोड, काफला सिराए वारे इलाइक़े में सेप्को वारा हथरादू लोड शेडिंग करे 18 खां 20 घंटा बिजली बंदि करे छॾीनि था, जंहिं करे घरनि में पीरसन, मर्द, औरतूं, मासूम ॿारड़ा थधे पाणीअ लाइ बि नाहे सख़्त गर्मीअ में तड़पी रहिया आहिनि। हुननि चयो त असां वटि निमाज़िन लाइ वज़ू करण लाइ बि पाणी नथो मिले। हुननि मुतालबो कयो त नोटिस वठी सेप्को वारनि खां पुछाणो करे बिजलीअ जी हथरादू लोड शेडिंग ख़तमु करे जीअण जो हक़ ॾिनो वञे।